अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद त सब खैर खैरियत सां हूंदा। संगत कुछ ॾींहंनि खां यानी 3-4 ॾींहं खां न सिर्फ़ सिंध जी दिलि कराची बल्कि समूरी सिंध में हिकिड़ी बेचैनी वारी सूरत हाल आहे। गणती आहे, उदासी आहे, परेशानी आहे। सॼी सिंध जूं नज़रूं जेके आहिनि उहे कराची जे कोरंगी वारे इलाइक़े बिलाल कॉलोनी ते खुथल आहिनि ऐं बिलाल कॉलोनी कोरंगी जो इलाइक़ो हिन वक़्तु सॼी सिंध जी निगाहुनि जो मर्कज़ बणियल आहे। सोशल मीडिया ते हिकिड़ो टॉप इशू हले पियो सिंध में, वीडियोज़ वायरल थियनि थियूं, उते हमले जूं मुख़्तलिफ़ जेके आहिनि ॻाल्हियूं साम्हूं अचनि पियूं। ही ॿ ॾींहं जेके आहिनि असांजा उहे इंतिहाई मसरूफ़ गुज़रिया, छाकाणि त जियो न्यूज़ पारां जेको असांजे मासूम सिंधी नौजवाननि मथां दहशतगर्दी कलम हेठि कूड़ो केस दाख़िल कयो वियो हो, असां 2 ॾींहंनि खां उन केस में तमामु घणा मसरूफ़ हुयासीं ऐं कोशिश बावजूदि मां उते न पहुची सघियुसि। पर मुंहिंजी समूरी टीम जंहिंमें नईम नारे जो आहे, असद जमाली, आमिर मेमण, सनाउल्ला कटपर समेत सवें दोस्त कोरंगी में उन्हनि दोस्तनि सां गॾु आहे जेके इन हमलनि जा मुतासिर थिया आहिनि। मां थोरी तल्ख़ हक़ीक़त ॻाल्हाईंदुसि, भले पोइ पंहिंजा नाराज़ थियनि या कंहिंखे ॻाल्हि बुरी लॻे, उन्हनि सभिनी जे लाइ बाद में बि एतिराम आहे त जंहिं इलाइक़े खे हिन वक़्तु मजबूर, लाचार, बेवस करे दुनिया ॾो पेश कयो पियो वञे, दरअसल इहा असां पंहिंजे कमज़ोरी ऐं मजबूरी ज़ाहिर करे रहिया आहियूं। सॼी कराची में तारीख़ गवाह आहे, कराची जे कंहिं बि इलाइक़े में ANP जो दौर हुजे या MQM जो उरूज हुजे, जॾहिं शहर कराची में ज़बान जी बुनियाद ते तासुब परस्ती जी लहर हुई, जॾहिं सिंधी माण्हुनि खे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में टारगेट बणाए तज़लील जो निशानो बणायो वेंदो हो, त समूरे कराची जे सिंधियुनि जी उम्मीद इहो ई कोरंगी जो इलाइक़ो बिलाल कॉलोनी जी दोस्त ऐं संगत हूंदा हुया। बिलाल कॉलोनी कोरंगी में सिंधियुनि जो मज़बूत मोर्चो आहे, सचल ॻोठ खां बि मज़बूत, जिते सिंध जूं मुख़्तलिफ़ मोतबर ज़ातियूं बिरादरियूं वसनि पियूं, जिते बरोच ॼामोट वसनि पिया ऐं आम माण्हू न आहिनि। हर घर भल ग़रीब ऐं पोहरियत छो न हुजे, राज भाग सरदारी निज़ाम वारो माण्हू रहे थो बिलाल कॉलोनी में। इहे राजूणियूं, इहे फॾा फसाद मुख़्तलिफ़ ज़िलनि मां करे हिते पहुता आहिनि सभई। उहो बिलाल कॉलोनी अॼु हिकिड़ी उदासी जी तस्वीर बणियल आहे। उहो बिलाल कॉलोनी जेको समूरी कराची में सिंधी माण्हुनि जी मालिकी वाहौर पलांद जो ओञाण रहियल आहे, उहो बिलाल कॉलोनी अॼु पुकारे पियो कराची में सिंधियुनि खे। अफ़सोस, तमामु घणो अफ़सोस आहे इहो त अरॾे पुटनि जो मोर्चो, अरॾे पुटनि जो मर्कज़, अरॾे पुटनि जो इलाइक़ो, सिंध जे वारसनि जो मर्कज़
अॼु तव्हांखे असांखे सभिनी खे पुकारे पियो। हू एतिरा मजबूर थी पिया आहिनि सिंधी माण्हू उते, उन्हनि खे एतिरो मजबूर कयो वियो आहे जो हू कमज़ोर महसूसु करे रहिया आहिनि पाण खे। इन जा फैक्टर्स आहिनि, इन जा सबब आहिनि जंहिं ते ॻाल्हाइणो आहे असांखे। बिलाल कानूनी खे तबाह कंदड़, उतां जे नौजवाननि खे तबाह कंदड़, उतां जे नौजवाननि खे छिड़ विछड़ कंदड़, ज़ाती मफ़ादनि ख़ातिर सॼे सिंधी क़ौम खे दाव ते लॻाईंदड़ पठान न आहिनि, मुहाजर बंगाली बर्मी न आहिनि, अॻवानी न आहिनि, पंहिंजा ई भाड़िया सिंधी आहिनि। बिलाल कॉलोनी हिन वक़्तु मंशा जो मर्कज़ आहे। मंशा हलाईंदड़ केरु आहिनि? बिलाल कॉलोनी हिन वक़्तु सिंधी जो दुश्मन बणियल आहे। हिन जे पुठियां कहिड़ा सबब आहिनि? सिंधी सां विढ़े पियो हुते। बिलाल कॉलोनी में नौजवान 20 खां 27 साल जी उमिरि जो अरड़ो नौजवान आइस, क्रिस्टल, पाउडर, हीरोइन ऐं चर्स, आफीम ते लही पियो आहे। शाम जो तव्हां 7 बजे वञो, अक्सरियत नौजवान जी मुंहिंजो त हाँ फाटंदो आहे, इन नशे जी लत में लॻल आहे। सबब छा आहिनि? हथ सां वठी जेको आहे पंहिंजा ई माण्हू पंहिंजी क़ौम खे तबाह करे रहिया आहिनि। ऐं ही पठान जिन खे तव्हां एॾी अहमियत ॾिनी वेठा आहियो, 3 ॾींहंनि खां एॾो ताक़तवर अमरेश पुरी करे वेठा आहियो, उन्हनि खे टके जा माण्हू आहिनि इहे। माना पठान छा आहिनि? जेके आयल आहिनि सिंध में महिमान थी, असांजो जूतो पॉलिश कंदा आहिनि। मोची छा आहिनि? सॼे कराची जे रोड रस्तनि चौरंगनि ते मोची पठान वेठो आहे, जूतो पॉलिश थो करे। सॼे कराची में तव्हांजी असां जेका गाॾी आहे उनजी सफ़ाई केरु थो करे? पठान थो करे। सॼे कराची में जेके बि आबादियूं आहिनि, उहे अर्बन एरियाज़ हुजनि या रूरल एरियाज़ हुजनि, कराची जी ॿारहाड़ी हुजे या कराची जा शहरी इलाइक़ा हुजनि, उन में चौकीदार केरु आहे? इहो पठान आहे। कराची में गंद कचिरो जेको चूंडे पियो नंढड़ो ॿार, अॻवानी पठान आहे। इहा हिकिड़ी तल्ख़ हक़ीक़त आहे, सच आहे। हिकिड़ा पठान इहे आहिनि जेके आया उहे पंहिंजो उहो ई कमु कनि पिया। इंतिहाई शरीफ़, मज़दूर, पोरियत असांजा भाइर आहिनि। पोरियो ऐब न आहे, महिनत ऐब न आहे, ही पॉलिश करणु ऐब न आहे, ही चौकीदारी करणु ऐब न आहे, ही गाॾी साफ़ करणु, बचनि जो पेट पालणु ऐब न आहे। इहे एक्चुअल पठान आहिनि जेके ख़ानदानी, मोतबर, गैरतमंद, जेको पंहिंजो पोरियो करे हिते पुरमन तरीक़े सां रहनि पिया। हिकिड़ा ॿिया पठान आहिनि जेके IDPs जो मामिलो हुयो, जॾहिं इहो ज़र्ब अज़ब ऑपरेशन हलियो, जॾहिं मुशरफ जो दौर हुयो, जॾहिं या कटक पठाणनि जा हिते लोधिया विया, ही उहे पठान पहुता। याने 2005 खां पोइ ऑनवर्ड 2021 ताईं जेके बि जथा अचनि था, जेके बि टोला अचनि था, उहे पठान हिते ब्लैक मनी वारा पठान आहिनि, सिमगलर पठान आहिनि, मंशियात फरोश पठान आहिनि, जिन अची समूरो ब्लैक मनी जो कैपिटल हिते कराची में लॻायो आहे। 2 नंबरियूं उहे पिया कनि। MNAs थी विया, MPs थी विया हिन PTI जे टिकेट ते, ऐं PTI जी बराए रास्त ज़िम्मेवार आहे। ऐं PTI जे वजूद में अचण खां पोइ पठाननि सिंधियुनि मथां ज़ुल्म ऐं ज़्यादतियुनि जो जेको सिलसिलो तेज़ करे छॾियो आहे। ANP जे दौर में बि शाही से जॾहिं अमीर नवाब जॾहिं हुकूमत जो हिसो हुया, इतिहादी हुया, उन वक़्तु बि पठान गुलिस्तान जोहर खां वेंदे कोरंगी, लांढी, बनारस, औरंगी, बलोच ॻोठ, मंगो पीर वारे इलाइक़नि में सिंधियुनि मथां उलरूं करे, हकलूं करे सिंधियुनि जो खून कंदा हुया। उन्हनि ॾींहंनि में ॿियो ज़ुल्म ऐं बर्बरियत हुई, पर PTI उन जा समूरा रिकॉर्ड तोड़े छॾिया। ब्लैक मनी, मंशियात फरोशन, सिमगलरनि खे टिकेटूं ॾेई उन्हनि जे पैसे ते
उन्हनि खे रियासत जो मालिक बणाए रियासत अंदरि रियासत क़ाइमु कई आहे, जंहिंजो नतीजो असांखे बिलाल कॉलोनी जहिड़े वाक़िअनि मां मिले पियो। हाणे बि मूं वटि इतला आहिनि त MNA PTI जो ज़िलई सदर PTI जो कोरंगी जो इन्हनि जा ख़ासि वाठा पुलिस प्रोटोकॉल में असांजे सिंधी नौजवाननि मथां हमला कनि पिया। मां ख़ुदा थो ॼाणे सिंधी पठान फ़साद जे ख़िलाफ़ु आहियां, सिंधी मुहाजिर फ़साद जे ख़िलाफ़ु आहियां। इहो ई सबबु आहे 3 ॾींहंनि ताईं असां मामलनि खे जाचूं पिया, ॾिसूं पिया, तफ़सील वरिता पए त ही हिकिड़ी फैक्ट्री में हिकिड़े पठान ऐं हिकिड़े सिंधी जो झेड़ो थियो, फैक्ट्री ॿिन्ही खे बेदख़ल कयो, मामिलो रफ़ा दफ़ा थियो। राति जो पठान उन अॻवानी वञी सिंधी माण्हुनि जे घरनि मथां 25 खां 30 हथियारबंद खणी हमिलो कयो ऐं शुरूआति कई शरंगेज़ी जी। ही को मामूली आम वाक़ियो न आहे जंहिंखे नज़रअंदाज कजे, न वरी ही आम वाक़ियो आहे त को तकिड़ो रद्दअमल ॾिजे। पठाणनि वटि त गैर कानूनी हथियार आहिनि, असां तव्हां वटि कानूनी हथियार आहिनि। उन्हनि खां वधीक हथियार रखूं था कानूनी लाइसेंस वारा, उन्हनि खां वधीक दिलि रखूं था विढ़ण जी, पर असांखे नस्ल बचाइणी आहे, नस्लुनि जो ख़्यालु करिणो आहे। कराची में मौजूदु सिंधियुनि जी अमली तौर ते मालिकी ऐं प्रोटेक्शन करणी आहे, हिफ़ाज़त करणी आहे। इन जे करे असां उबराइप न पिया कयूं। ॾिसूं पिया तमाशो जेको हले पियो, कीअं पुलिस जी मोबाइल अॻिते पोइते विच में 15-20 मोटरसाइकिलूं ऐं लामारा ॾियनि पियूं कोरंगी में सिंधी आबादियुनि ते। मां इन समूरे मामले में सिधो ज़िम्मेवार पीपुल्स पार्टी जी सरकार खे चवंदुसि, जेका लातालुक बणियल आहे, सिंधियुनि जे मामलनि खां लातालुक आहे, माल मिलण में मसरूफ़ आहे। को वज़ीर पहुतो आहे, 3 ॾींहं को गोलियूं हलनि पियूं कोरंगी में, को मुशीर, को MP MNA पहुतो आहे। जेके असां तव्हांजा कस्टोडियंस आहिनि, अमानतदार उहे आहिनि। असांजो पहिरियों फ़र्ज़ु आहे उन्हनि खे अप्रोच करणु, न की मुश्ताक सरकी खे गारियूं ॾियणु। ॿियो फ़र्ज़ु आहे असांजा जेके बि कॉम्प्रेस सिपाही सालार जोधा दोधा ॾहेसर, उन्हनि जो कमु आहे फ़र्ज़ु उन्हनि ते आहे फौरी तौर ते रेस्पॉन्ड कनि, पहुचनि। हा न आहिनि पहुता, असां छिड़ विछड़ थियल आहियूं। इवन कोरंगी में सिंधी जो दुश्मन आहे, जेका तल्ख़ हक़ीक़त ऐं कड़ो सच आहे। मुनाफ़िकी छॾो या मुनाफ़िकत रख रखाव छॾियो, किथे आहे चकरा ॻोठ बीहणु घुरिजे आहे, किथे आहे मेहरान टाउन बीहणु घुरिजे आहे। ॿिया इलाइक़ा छॾियो, मां कोरंगी जा जेके जोधा दोधा जिन इलाइक़नि में रहनि था, जिते अक्सरियत आहे, अफ़सोस आहे ही जीअं मामिलो उभरियो, हिकिड़ा टके जा माण्हू जेके आहिनि असांजी सिंधियुनि जी नुमाइंदगी जा दावेदार, जेके हिकु पंजाबी तहसुब परस्त हिकिड़ो कमीनो शख़्स आहे, मां नाला बाद में खणंदुसि, चिताव ॾियण जे लाइ माण्हुनि खे सिर्फ़ु चिताव थो ॾियां त हिकिड़ो टके जो माण्हू आहे, हिकिड़ी फैक्ट्री में बेदख़ल थियो आहे, ऐं जंहिं फैक्ट्री में मामिलो थियो आहे उन फैक्ट्री मां उहो माण्हू बेदख़ल थियो आहे। ऐं उहो बेदख़ल थियो आहे त उहे सिंधी माण्हू जेके टोपियूं पाए हिकिड़ो पिस्टलड़ो हणी सिंधियुनि जी नुमाइंदगी जा दावेदार आहिनि, उन्हनि इन समूरे मामले में सियासत कई आहे। उहे पठाणनि सां गॾु बीठल आहिनि, ऐं उहो पंजाबी जेको आहे, जेको हिन मामले खे कर पियो खणाए, सिंधी पठाण फ़साद करण जी साज़िश पियो करे। कारो मुलो जेको आहे, ही सॼी गेम हुनजी आहे, उनजो गिरेबान मां पकड़ींदुसि, ऐं उन सां गॾु बीठल जेके वाठा आहिनि सिंधी, उन्हनि खे पादर सां हणंदासीं। हिन सॼे सिंधियुनि जे मथां हमलनि जा ज़िम्मेवार उहे माण्हू आहिनि, जिन बाबति मूंखे कुझु देरि पहिरियों पुलिस जे आला अमलदारनि ॿुधायो आहे त साईं वो लोग तो आए थे, उन्होंने तो बैठ के जिरगा किया, मामला ख़त्म हो गया। तो मुँह चयो, उनकी क्या हैसियत है वो जिरगा करेंगे? अगर जिरगा हुआ तो उस पर अमल क्यों नहीं हुआ? कल रात भी हमला हुआ है उनके ऊपर। तो हिते रुगो मफ़ादनि जी जंग आहे, माण्हू ना समझ माण्हू आहिनि, ऐं मां कॾहिं बि
हौसला शिकनी न आहियां कंदो, हौसला अफ़ज़ाई कंदो आहियां। हिकिड़ी वीडियो वायरल थिए पई जंहिंमें पठाण हिकिड़े खे वॾे वारनि वारे खे ॾेखारियो वञे पियो त उहो फायर थो करे। घणा फायर आहिनि वीडियो में? 3 फायर आहिनि, 3 खां मथे 4 फायर न थिया आहिनि। 3 फायरनि में सिंधी क़ौम मातम मचाए छॾियो आहे, सिंधी क़ौम वावेला करे छॾिया, अबोड़े ज़ुल्म थियो, जंग थी वई, हमला थिया। अड़े बाबा, छो था तव्हां एतिरो टके जे माण्हुनि खे 3 ठकाउनि ते सिंधी माण्हू भॼ भॼा लॻी पिया, लिकी वेठा आहिनि। इन सां हौसला शिकनी पई थिए। तव्हां पाण खे बुज़दिल भाड़ियो करे पेश पिया कयो दुनिया जे आॾो। छा थी पिया पिस्टल खसे पादर हणो सां? हिकिड़ो शहीद थिया, 2 शहीद थियनि, हिकिड़े खे गोली लॻिया, 2 खे लॻिया। पोइ जेकॾहिं बीह न सघिया आहियो, पेर न झले सघिया आहियो, त इहा वीडियो वायरल करे तव्हां उन टके जे माण्हू खे एतिरो ताक़तवर करे पेश था कयो त माना तव्हांजा सभु माण्हू बुज़दिल थियनि, ख़ौफ़ज़दा थियनि, डिॼी वञनि। या त जहिड़ो न कयो आहे, या कयो आहे त हिनखे सोशल मीडिया ते मातम न कयो आहे, पाण खे मजबूर ज़ाहिर करे प्लान करे वीडियो रखियो आहे। मां हिन जो आदी आहियां। 3 ॾींहं खां मां तमाशो ॾिसां पियो वेठो त ॾिसूं कहिड़ो जोधू अचे थो पलांद करणु, ॾिसूं कहिड़ो ॾहेसर अचे पियो पठाणनि जा पिस्टल खसणु, सिंधियुनि जी वार करणु। 3 ॾींहं थी विया आहिनि, रुगो सिंधी माण्हुनि जूं मूंखे गारियुनि फेसबुक ते, सरकी न पहुतो, सरकी न पहुतो आहे, सरकी न आयो आहे, सरकी भाड़ी आहे, सरकी खे पठाणनि पैसा ॾेई छॾिया, माल वठी वेही रहियो। अड़े बाबा, जॾहिं सरकी निकिरे थो, जॾहिं सरकी जा दोस्त दिलेर बहादुर टीम मुश्ताक सरिया जोधा निकिरनि था सिंध जे कास ते, पोइ बि ॾोहारी तव्हां असांखे कयो था। ताज़ो जियो न्यूज़ जो वाक़ियो आहे, दहशतगर्द जो केस थियो, सिंधी क़ौम खे गार हुई, सरकी ज़ात खे गार न हुई। किथे हुयो को इख़लाक़ी हमदर्दी कई कंहिं असां सां अची? सिंधी क़ौम जी बका इज़त जे लाइ निकितासीं उते जियो ते एहतजाज करणु। दहशतगर्द जा केस असां ते थिया आहिनि। को हिकिड़ो सिंधी जेको गारियूं पियो ॾे पहुतो जेल में मुंहिंजे दोस्तनि जी मुलाक़ात ते, को हिकिड़ो सिंधी अदालत पहुतो, को हिकिड़ो सिंधी मुंहिंजे हुन पोरियत मज़दूरनि जे घरनि ते उन्हनि जी सहायता, उन्हनि सां यकजहती इज़हार हमदर्दी करण लाइ पहुतो। बेज़मीर थी चुका हो तव्हां सभई। पोइ जेकॾहिं निकिरूं पिया, अमल पिया कयूं, रद्द अमल था ॾियूं, एक्शन था खणूं, त पोइ बि ॾोहारी असां त इहो माण्हू फ़साद करणु चाहे थो। 3 ॾींहं हिन जे लाइ बि असां तमाशो ॾिसूं पिया त ॾिसूं थिए छा पियो हिते, छा थियो। रैलियूं कढियूं, तमाशा थिया, हर को घर हलियो वियो, तकरीरूं कयूं, डाड़ूं ठकूं जेको असां हणंदा आहियूं। फ़ाइदो छा थियो? हिकमत अमली चेंज करण जी ज़रूरत आहे, मनसूबाबंदी करण जी ज़रूरत आहे। चमाटूं खणी असां ईअं लिकूं था कुंडनि में वञी, न, असांजो इहो ईमान न आहे। विड़ी न सघंदासीं, इलाइक़ो छॾे वेंदासीं, बीह न सघंदासीं, हथ मथे करे बीहंदासीं। बाक़ी इहो ड्रामो तमाशो ही सॼो तव्हां दुनिया खे ॿुधायो पिया त असां एतिरा कमज़ोर आहियूं। हिकिड़ो माण्हू 3 फायर करे थो वॾे वारनि सां, वायर वीडियो बि हिकिड़ी आहे, ॿी वीडियो बि न आहे का। 15 सिंधी होॾे, 10 पठाण होॾे, 25 पठाण होॾे, 15 सिंधी हेॾे। इहो तमाशो हलियो न। असां वटि पॉलिटिकल बैकिंग आहे सिंधियुनि खे कोरंगी में, जीअं हुननि खे आहे। MN अची वेहे थो हुननि जे पाड़े में, रोज़ मीटिंग थो करे, हुकुम थो ॾिए त वञी हमिलो कयो। SHAs 3 SHO, अवामी कॉलोनी, शरीफ़ाबाद, इहे सभु SHO जेके आहिनि कोरंगी, उन्हनि वटि वञी वेठा आहिनि। SSP असांजो आहे, SP असांजो आहे, DIG असांजो आहे, यानी सिंधी सभई। IG असांजो आहे सिंधी, एडिशनल IG असांजो आहे सिंधी। सभिनी खे छॾियो, हुकूमत असांजी आहे सिंधियुनि जी। न आहे त गैरत न आहे, न आहे त ॿधी न आहे, न आहे त जज़्बो न आहे, न आहे त हिमत ऐं दिलि न आहे। छाकाणि त हिक ॿिए खे दड़का ॾेई, हिक ॿिए खे डिॼाए ख़ौफ़ज़दा करे छॾियो आहे। केरु निकिरंदो? ऐं असां जहिड़ा चरिया निकिरनि था त हथ कड़ियूं, जेल, थाणा, दहशतगर्द जा केस मुक़दर आहिनि। पोइ तव्हां असां सां बीहो बि नथा। माण्हू मायूस छो न थिए?
महाकाल अमड़ियुनि ॾे वियो आहियां जेके ॿारड़ा मां आज़ादु कराइनि जेल मां, उन्हनि जी माइरुनि जा तव्हां लुड़क ॾिसो आहे, 2 महीननि खां फाका कशी हुई। कहिड़ो माण्हू चवंदो मां वञी पलांद कयां पंहिंजी सिंधी क़ौम जा, जेका क़ौम सां बीहे नथी, जंहिं क़ौम जा फ़र्द मूंखे जवाबदार ऐं ॾोहारी कनि पिया उन सुठे अमल ते बि छाजो पाण वणाइणा। मुश्ताक सरकी जो नालो न आहे, मुश्ताक सरकी खाए नथो सुठो, मुश्ताक सरकी पाए नथो सुठो। छा टीम मुश्ताक सरकी जे वजूद खां अॻु, छा इरशाद रांझाणी वारे धरणे खां अॻु मुश्ताक सरकी बुखूं काटे पियो, फुटपाथ ते पिने पियो, रेड़ो हलाए पियो फ्रूट जो हाणे तव्हां अची चयो त मुश्ताक सरकी माल थो वठे। अड़े मुश्ताक सरकी त हाणे असल कमु थो करे, कराची में सिंधियुनि जी अमली मालिकी करे हर शइ दाव ते लॻाई आहे, रोज़गार, कैरियर, इज़त। इहा ई पुलिस हिकिड़े मिंट में मूं ते FIR थी करे, जेका पुलिस मुंहिंजे चवण ते DSP SHO तब्दील कंदी, थाणनि ते लॻाईंदी। अॼु उहा उन जी पादाश में माना सिंधी माण्हू सां मां बीहां थो, उन जे ॾोह में पुलिस ठका कन कोन्ह पादरणी मूंखे जेल थी मोकिले। ॾोह छा आहे? इहो त मां सिंधी माण्हू जी मालिकी थो कयां, ॿियो मुंहिंजो पुलिस सां कहिड़ो जहिड़ो आहे? मां न अरशद पप्पू आहे, न रहमान डकेता, न नज़रू नारे जो आहे, न परू चांडियो आहे, न लूलो लंगड़ो आहे, न सरपटो आहे, न कनकटो आहे, न टारगेट किलर आहियां। जहिड़ो छा जो आहे? जहिड़ो इन जो आहे। मुंहिंजो ॾोह इहो आहे, मां आम ग़रीब पोरेतनि जी अमली तौर ते मालिकी पियो कयां। उहा ॻाल्हि नथी वणे सिंध दुश्मननि खे। ऐं जॾहिं असां ते केस थियनि था, असां जेल था वञूं, असां पादर था कयूं, असां हर शइ दाव था लॻायूं, असांजा घर कब्ज़ा थियनि पिया, असांजूं नियाणियूं रोअनि पियूं, मुंहिंजा बच्चा दरबदर थियनि पिया, मुंहिंजा नंढड़ा मासूम नौजवान जेके टीम मुश्ताक सरकी जा आहिनि सिर्फ़ु सिंधियत जे जज़्बे जे ॾोह में भोॻनि पिया। नतीजतन असां हर शइ भोॻे बि शिकवा नथा कयूं, गिला नथा कयूं, पंहिंजे पेरनि ते बीठा आहियूं। पर ख़ुदारा जेको माण्हू अॻिते निकिरे, ॿियो कुझु नथा कयो, इख़लाक़ी मदद त कयो, हौसलो त ॾियो, असां पाण मुंहुं ॾींदासीं। हाणे बि कोरंगी जो पलांद असां कंदासीं, बिलाल कॉलोनी जो, इहे टके जा पठाननि पिस्टलनि सां। सभिनी खां पहिरियों असां रद्दमल ॾींदासीं। सरेआम थो ऐलान कयां, वो लोग जो बदमस्त हाथी बने गुंडे फिरते दहशतगर्द मंशियात फरोश, सिमगलर, तुम्हारी कोई औकात नहीं टके के लोगों। मेरे सिंध के बेटों पर हमला करके तुम समझते हो तुम बड़े दिलेरो। आओ आज के बाद आओ इस पुलिस प्रोटेक्शन में आगे पीछे मोबाइल लेकर, अगर बाप के तुखम हो, मैं PTI के MNA और PTI के जिले सदर से मुखातिब हूं, कोरंगी से, तुम्हारे ईमा पर ये सिंधी लोगों के घरों पर हमले हो रहे। हुकूमत सिंध को और वफाकी हुकूमत को इंतबाह करना चाहते हैं हम कि चूड़ियां हमने नहीं पहनी, न पठानों ने कोई स्पाइडरमैन और आयरन मैन का जैकेट पहना हुआ है कि वो आएंगे और मार के चले जाएंगे और हम खामोश बैठे रहेंगे। आज के बाद कोई भी पठान वहां पर सिंधियों के इलाके में अगर मुसल्लह होके आया, वो मारा गया, तो उसका खून उस हुकूमत के सर पर होगा, सिंधियों के सर पर नहीं होगा। हमें सेल्फ डिफेंस का, जाती तहफ़्फ़ुज़ का आईने पाकिस्तान हक देता है, 100 पाकिस्तान पेनल कोड के तहत, कि अगर मेरी आबादी में कोई हमलावर आए, मेरी जान को नुकसान पहुंचाने की कोशिश करे, मैं अपने लाइसेंस याफ्ता वेपन से उसकी जान ले सकता हूं, हमलावर की, दुश्मन और दहशतगर्द की। तो आओ आज के बाद हम उन सिंधियों का मोर्चा और सिपाही वाला मोर्चा संभालने आ रहे हैं रात में। अगर तुम बाप का तुखम हो, आओ एक फायर भी बिलाल कॉलोनी की सिंधी आबादी बस्ती में करके दिखाओ। हम अपने सेल्फ डिफेंस में गोलियों से, लाइसेंस याफ्ता असले से अपना दिफा करना जानते हैं, जिसका हक हमें आईने पाकिस्तान देता है। तुम लोग गैर कानूनी असला लेकर हमारे गरीब सिंधी नौजवानों को, बूढ़ों को, खवातीन को हरास करते हो हवाई फायरिंग करके। तुम्हारे बाप की सरजमीन है ये सिंध। टक्के के लोग तुम मेहमान हो, मंशियात के पैसे से, ब्लैक मनी से तुम इलाकों को फतेह करना चाहते हो। पठान मेरे भाई हैं, मेरे बाजू हैं, जिनका मैंने जिक्र किया
कि जो आए आबा व अजदाद से, यहाँ पर मुकीम है, सिंध धरती को अपनी माँ समझते हैं, कभी हमें उन्होंने तकलीफ नहीं दी, अपना रोजगार करते हैं, ये बूट पॉलिश करते हैं, चौराहों पर बैठे मोची मेरे भाई हैं, इज्जत और गैरत वाले, वो मेहनत मजदूरी करते हैं, अपना पैसा भेजते हैं उधर केपी के या दीगर इलाकों में। कोयटा के पठान इंतहाई शरीफ हैं, जिनका रोजगार है, मेरे पास आते मेरे दोस्त हैं, वो इज्जत से रोजगार करते हैं, कमाते खाते और खुशसलूबी से। इवन मेजॉरिटी जो कोयटा के पठान है हमारे भाई, सिंधी बोलते हैं यार। जैकबाबाद मेरा जो जिला है, मेरा शहर है, सारे पठान है वहां पर। टावर रोड पर जाओ, बिजनेस सब उनका है, महफूज बिजनेस है, हमने तो कभी नहीं छेड़ा। वो सिंधी बोलते हैं, सिंध धरती को मां मानते हैं। तुम लोग कहां से आए हमलावर बेगरत, जो खाके सिंध का नमक हरामी करते हो? तुम लोगों को ट्रीट करना आता है, हमने पहले भी किया है। ये जो चंद सिंध के नुमाइंदे तुमने बगलगीर किए हुए, इनके कहने पर नहीं चलना। इनका तो एड्रेस भी नहीं मिलेगा, जिनको तुम हड्डी डालते हो। सिंधी टोपी पहन के पिस्टल लगा के तुम्हारे पास बैठने का मकसद है नहीं कि वो हमारे बड़े हैं, वो तुम्हारे टुकड़ों पर पलते हैं। उनकी कुत्ते से बदतर हालत है हमारे आगे, जो अपनी कौम को सौदा करके तुम लोगों से पैसे लेकर मुखबरियां सिंधियों की सिंधी लोग करें। ऐसे सिंधियों पर लानत है, किसी वहम और गुमान में नहीं रहना। तुम इतने कोई बड़े टार्जन नहीं हो, ना अमरीश पुरी हो, न सिंधी इतने कमजोर हैं। हुकूमत वक्त से मुतालबा करता हूं मैं कि इन बेलगाम दहशतगर्दों को लगाम दी जाए। आज के बाद ये लसानी फसाद की जो कोशिश की जा रही है, इसको फिलफौर रोका जाए। पुलिस जो सहूलतकारी का किरदार अदा कर रही है, उनको फौरी तौर पर ओहदों से हटाया जाए। सबूत है हमारे पास। आज टीम मुश्ताक सरकी के सिपाही उन गलियों में मुझ समेत, मैं अपना जाती लाइसेंस याफ्ता हथियार लेकर इस कांधे पे टांग कर मैं चौकीदारी करूंगा अपनी माओ बहनों की वहां पर, आज अमली तौर पर। और आज चैलेंज करता हूं कि आए कोई माई का लाल, या हमारे सीने पे गोली ठोक के साबित चला जाए, या गोली खा के उधर जख्मी हो जाएगा। मजाक समझा है तुमने? हमारी ये सब्र और तहम्मुल को तुम कमजोरी समझते हो? हम खामोश अदम तशद्दुद वाले लोग हैं, तुम आए दिन दिलेर बनते जा रहे हो, हमलावर बनते जा रहे हो। बहुत हुआ 3 दिन तक तमाशा। आज रात 9 बजे सिंध जा गैरतमंद सिपाही पुट असमतुन जा मुहाफिज कराची में सिंधन जी मालकी कंदड़ जोधा पुट गैरत वारा बेगरतन जी ज़रूरत ही ना आहे। रात असां पाण पहुचंदासीं 100 खां वधीक टीम मुश्ताक सरकी जे दोस्तन के डीसी मली, डीसी ईस्ट, डीसी वेस्ट, डीसी साउथ लाइसेंस जारी कया आहिनि। उन्हनि जी महिरबानी, इहे पंहिंजे दिफ़ा जे लाइ लाइसेंस जारी कराया आहिनि। असां उहे दोस्त, ॿिया दोस्त जेके ॿुधनि पिया, तव्हां सरकारी मुलाज़िम आहियो, तव्हां पुलिस में आहियो, तव्हां रेंजर्स में आहियो, तव्हां डॉक्टर्स आहियो, तव्हां इंजीनियर्स आहियो, तव्हां सियासी वर्कर आहियो, तव्हां कॉम्प्रेस वर्कर आहियो, तव्हां मज़हबी वर्कर आहियो, तव्हां फैक्ट्री जा पोरियत आहियो, कहिड़ी बि लेवल जा आहियो, मुख़्तलिफ़ प्रोफेशन सां तालुक़ रखंदड़ तव्हां सहाफ़ी, अदीब, दानिश्वर आहियो, पर सिंधी आहियो, त अॼु राति 9 बजे असां हुते पहुचूं पिया। पंहिंजा शोभा उहिदा साइड कयो, सिंध जा पुट थी करे सिंधी माण्हुनि जी अमली मालकी जे लाइ ऐं हिन लोधलियनि खे सिंगुलर मंशात फरोश ब्लैक मनी ते बदमस्त थियल इन पठाननि खे, पठान सब असांजा ॿाहिरि। मुझसे तो वो गैरतमंद पठानों ने भी राब्ता किया कोरंगी के कि हम आपके साथ हैं। ये जो मंशात फरोश बेगरत हैं,
जो खून के प्यासे हम में से नहीं है, तो उहे पठान असां सां गॾु आहिनि, गैरत वारा जेके सिंध धरती के पंहिंजी मां था सम्झनि। ऐं ही पठान अॻवानी पठान जेके हथियार जे ज़ोर ते सिंधी माण्हुनि खे झुकाइण चाहिनि था, अॼु असां उन्हनि खे ॿुधाईंदासीं त सिंधी माण्हू छा आहिनि। होशू हेमू जो औलाद, दोले दूधे जो औलाद। अॼु ॿुधाईंदासीं उते पहुची त जेके बि दोस्त आयो 9 बजे मां पाण पहुचंदुसि, को बि न पहुचे भल मूंखे गोलियूं लॻनि कोरंगी में। 3 ॾींहंनि खां ॾिसूं पिया किथां को अमल न आयो आहे। भल इहा बि दहशतगर्दी जी FIR मुंहिंजे मथां दाख़िल थिए, पर असां ख़ामोश न वेंदासीं, पंहिंजनि सां गॾु बीहंदासीं। मुंहिंजी सहाफ़त साइड ते कयो, मुंहिंजा उहिदा साइड ते कयो। मां को लीडर न आहियां, मां मुहाफ़िज़ चौकीदार थींदुसि उन घिटिन जो, उन बिलाल कॉलोनी जे मोर्चनि जो, घिटिन जो, घरनि जो, जिन घरनि में 3 ॾींहंनि खां मुंहिंजूं न्याणियूं, माइरूं, भेनरियूं, पीउ सन निंड न पिया कनि, ख़ौफ़ अचां। अॼु उन्हनि खे सुकून जी निंड ॾींदासूं, असां चौकीदारी कंदासूं, हू सुकून जी निंड कनि। भल इहे सिंधी बि घरां न निकिरनि, असां ॿाहिरियां माण्हू अची उते बीहंदासूं त टीम मुश्ताक सरकी जा पुट बहादुर तयारु थियो। राति जो 9 बजे उन बिलाल कॉलोनी जे मुर्तज़ा चौक ते पहुचूं पिया, जिन में गैरत हूंदी, जिन में ॿधी हूंदी, जेके सियासत न कंदा, मुनाफ़क़त न कंदा, सचाई सां बीहंदा पंहिंजे नंगनि ऐं दंगनि जी हिफ़ाज़त जे लाइ, उहे राति जो मूंसां बांह ॿेली थियनि। भाड़िया सिंधी न अचनि, ख़ौफ़ज़दा जेके आहिनि उहे न अचनि, जेके पठान पंजाबी मुहाजिरनि जे बग़लगीर थिया वेठा आहिनि सिंधी टोपी पाए, उहे बि न अचनि। भल 100 ॼणा अचो, सीने ते गोलियूं खायूं, अचनि ई असां गोलियूं हणनि, असां बीहंदासीं, बीहंदासीं, बीहंदासीं। राति तव्हांजो मां मुंतज़िर हूंदुसि।